दम ॾेई छॾियो आहे। 13 सालनि जी फरहत गुल गिम्स अस्पताल में इलाज दौरान ज़ख़्म जा सूरन सां ते दम ॾेई छॾियो। ठरी मीरबालग रोड हादसे में ज़ख़्मी थियल नींगरी दम ॾेई छॾियो आहे। 13 सालनि जी फरहत गुल गिम्स अस्पताल में इलाज दौरान ज़ख़्म जा सूरन सां ते फ़ौत थी वई आहे। रोड हादसे में फ़ौतनि जो अंग ॿ थी वियो आहे। महरान नेशनल हाईवे ते मुसाफ़िर बस जो ट्रैक्टर ट्राली सां टकर थी पियो, जंहिं सबबु हिकु ॼणो थॾे ते फ़ौत थी वियो हो। तफ़सील मालूम कंदासीं अनीस लग़ारी खां। अनीस, छा तफ़सील आहिनि वधीक? महरान नेशनल हाईवे ते छरी मीरवाल ॻोठ वजूद अली भरिसां सांगड़ खां सखर वेंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर बस जो ट्रैक्टर ट्राली सां टकर वारो हादसो थियो हो। उन हादसे में ज़ख़्मी थियल सिंजोरे वासिण 13 वरनि जी निंगरी फरहत गुल दी गुलहसन भट्टी गंबट अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर नसन ते फ़ौत थी वई आहे। अहिड़ी तरह रोड हादसे में ज़ख़्मी थियल हिक ई ख़ानदान जे फ़ौत थींदड़नि जो तइदादु वधी वियो आहे। नींगरी जेका फरहत गुल पंहिंजे चाचे उस्ताद अब्दुल कबीर भट्टी सां गॾु कोच ते पंहिंजे माइटनि सां मिलण लाइ घोटकी वञी रही हुई त कोच जो ट्रैक्टर ट्राली सां आम्हूं साम्हूं टकर थियो, जंहिंमें संदसि चाचो उस्ताद अब्दुल कबीर भट्टी थॾे ते फ़ौत थी पियो ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। सिंजोरे थाणे जी हद जे ॻोठ मोहम्मद कासिम भट्टी जे रहवासी रिटायर्ड मास्टर अब्दुल कबीर भट्टी कुझु ॾींहं अॻु में मुसाफ़िर कोच वरिती हुई, जंहिं ते हू अॼु सांगड़ खां सखर वञी रहियो हो त ठरी वीर मां जेको आहे हादसो अफ़सोसनाक हादसो पेश आयो। हिक ई घर मां 2 जनाज़ा निकिरण ते घर में कोराम अची वियो आहे ऐं ॻोठ में पिणु सोभ वारी सूरत हाल आहे। जी शायद। ठीकु आहे, वरी महिरबानी अनस लग़ारी अपडेट करण जे लाइ। कराची मां